वालेकुम दोस्तों। जी तक कुछ टाइम कुछ ॾींहं पहिरियां अधी हीर खां वीडियो जेके टिकटॉक ते रखिया उन्हनि में काफ़ी सारनि दोस्तनि बैड कमेंट्स कया या ख़बर न अलाए छा मूं छा ॻाल्हायो, पर मां इहो उन दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां त अधी हीर बि सिंध जी न्याणी आहे। अगरि इंसान खां ई ग़लती थींदी आहे, अगरि उन खां कंहिं अहिड़ी वीडियोज़ में ग़लती थी बि वई आहे त अदब ऐं अख़लाक जे लिहाज़ सां तनक़ीद बि इस्लाह कबी आहे, न बल्कि तव्हां उनखे मिसाल तौर हेज़िटेशन हेरा सां करणु या कुझु अहिड़ो कुझु ॻाल्हाइणु जंहिंसां सिंध जी न्याणी जी दिलि आज़ारी थी आहे। त दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो त इंशाअल्लाह ताला असां आया आहियूं अधी हीर ॾे। इंशाअल्लाह ताला अॻिते बहितरीनु वीडियो ठाहींदी, सिंध जी न्याणी आहे ऐं अहिड़ा सुठा वीडियोज़ हूंदा। ऐं मां तव्हां सिंध जी न्याणी खे मुंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो अर्ज़ु हथ ॿधी त अजरक सिंधी अजरक खे पंहिंजी लोही रखो, पंहिंजो उनखे सदाईं इस्तेमालु कयो। तव्हांजे मथे ते सिंधी अजरक हुजे, इहा असां सिंधियुनि जी शान आहे, इहो असां सिंधियुनि जो मान आहे। हाणे तव्हांजे अॻियां असांजी अधी हीर ॻाल्हाईंदी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सभु? उमेद हूंदी त तव्हां सभु ठीकु हूंदो। जीअं त कुझु ॾींहं पहिरियां मां वीडियो ठाहियूं हुयूं जंहिं ते इलाही इशू थी वियो, अहिड़ी काई बि ॻाल्हि न हुई। अली ब्रोई मुंहिंजो भाउ आहे ऐं हमेशह रहंदो। तव्हांखे ग़लति थी वियो, जेको बि तव्हां सोचो ग़लति हुयो। इंशाअल्लाह अॼु खां पोइ अहिड़ियूं वीडियोज़ न ठहंदियूं। सिंध जा जेके बि भाउ भेण आहिनि, जंहिंखां बि दिलि आज़ारी जंहिंजी बि थी हूंदी आहे, माज़रत वठणु चाहियां थी। सिंध जी न्याणी आहियां मां बि, मूंखे माफ़ु कजो। इंशाअल्लाह आईंदा अहिड़ी वीडियो न ठहंदियूं। महिरबानी।